थींदो। उन खां बाद में दस्तूर मुताबिक़ ख़त्म ख़ाजगान थींदो ऐं मुर्शिद करीम इंशाअल्लाह ताला दुआ कन फरमाईंदा। सभु चओ आमीन। नारे तकबीर, नारे रिसालत मत कर जमी जमी खुशी में नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी जमी जमी तुझो पीर मुझो पीर दरबार आलिया बिहड़ शरीफ फैजाने बिहड़ शरीफ मुर्शिद साहब मुफ्ती खलील अहमद जान सरकार जी आमद बैत जमी महबूब जी आमद मदनी जी आमद सोने जी आमद लजपाल जी आमद। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला व सल्लम व बारक अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हुवल्लज़ी अरसल रसूलहु बिलहुदा व दीनिल हक़्क़ लियुज़हिरहु अलद्दीनि कुल्लिहि वलौ करिहल मुश्रिकून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन मअदिनिल जूदि वल करम व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका या शफीअल मुज़निबीन। तमाम तारीफ़ें अल्लाह करीम जल्ल जलालहू के लायक़ा है। जे अॼु असांखे
आस्ताना आलिया अशरफिया ते पंहिंजे हबीब करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे मीलाद पाक जी बाबरकत महफ़िल नसीब फरमाई आहे ऐं गॾोगॾु पंहिंजे पाक ज़िक्र जी भी महफ़िल नसीब फरमाई आहे। बाबरकत महफ़िल में उलमा इकराम, हुफ़ाज़ अज़ाम, सादात सगोरा, मुअज़्ज़ज़ीन, नातुक़ान, जलवा फ़रोज़ाइन, उन सभिनी जा असां शुक्रगुज़ार आहियूं जिन पंहिंजो क़ीमती टाइम कढी असां फ़क़ीरनि खे शरफ़ बख़्शियो आहे ऐं असांजी महफ़िल खे रौनक बख़्शी आहे। सॼी ईंदड़ जमायत जा भी असां दुआगू आहियूं। वेझे परे खां जेतिरा भी साथी आया, भली करे आया, जियो करे आया, जिन ख़िदमतूं कयूं आहिनि, जिन मेहनतूं कयूं आहिनि, जिन सलाह मशवरा ॾिना, अल्लाह तबारक व ताला उन सभिनी जे रिज़्क़ रोज़ी में, अहल इज़्ज़त में, उम्र औलाद में बरकतूं रहमतूं नाज़िल फरमाए। यकीनन अॼोकी ही असांजी महफ़िल, हूअं त हर महीने असां हिन जाइ ते महफ़िल सजाईंदा आहियूं, महफ़िल ज़िक्र कंदा आहियूं जंहिंमें अल्लाह सुब्हानहु व तआला जो भी ज़िक्र थींदो आहे त मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो भी ज़िक्र थींदो आहे। अॼु ख़ुसूसियत सां ही महफ़िल मीलाद शरीफ़ जी आहे। हुज़ूर पर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे तरफ़ अॼोकी ही असांजी बाबरकत महफ़िल मंसूब आहे ऐं उम्मीद आहे त उन महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी नज़र असांजे मथां थी भी रही आहे ऐं थींदी भी रहंदी, उन जी पाक तवज्जो साण सभिनी जा बेड़ा पार थी वेंदा। मुहतरमुल मक़ाम मौलाना हाफिज़ साईं अब्दुल ख़ालिक़ साहिब दामत बरकातुहुल आलिया जो भी ही फ़क़ीर थोराइतो आहे, पंहिंजो टाइम ॾिनई असांखे, असांजी महफ़िल खे पंहिंजे इश्क़ ऐं मुहब्बत वारे बयान सां रौनक बख़्शऊं। मुहतरमुल मक़ाम जनाब मौलाना पीर सैयद अब्दुल गनी शाह साहिब दामत बरकातुहुल आलिया ऐं जॾहिं खां वठी हिन फ़क़ीर ते महफ़िल रखी आहे तॾहिं खां वठी मुंहिंजा साथी मुहतरम जनाब मौलाना साईं ग़ुलाम हैदर चांडियो साहिब जिन हमेशह असां सां निभायो आहे। अल्लाह जल जलालु उन सभिनी खे अजर अज़ीम अता फरमाए। उन्हनि पंहिंजे मवाइज़ हसना सां ऐं पंहिंजे इल्मी कलाम सां जमायत के ऐं असां सभिनी खे महज़ूज़ फरमायो ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला ऐं हुज़ूर पुर नूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी रहमत पाक में वॾी उम्मीद ॾियारी आहे ऐं इहा ई उन्हनि जी ज़ात में उम्मीद आहे जेके आया से अघी विया। रंग ज़ात नथो ॾिसे, नस्ल कोन थो ॾिसे, हू ॾिसंदो आहे दिल खे। यौम ला यनफ़उ मालुम वला बनून, क़यामत जे ॾींहुं न कंहिंखे माल नफ़ो ॾींदो, न की पुट औलाद वग़ैरह नफ़ो ॾींदा। नफ़ो कंहिंखे थींदो इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम, फ़ाइदो तो उन्हें खे थींदो जंहिं पंहिंजी सलीम दिल अल्लाह जी दरबार में आंदी आहे। सलीम दिल जेको खणी आयो उन्हीं खे नफ़ो थींदो। दिल हुजे सलीम, सालिम दिल हुजे, खुटल न हुजे, टुटल न हुजे,
सीर पियल दिल के न हुजे, चतियूं लगल दिल न हुजे। वो कहिड़ी चीज़ूं आहिनि दिल जे अंदर बुग़्ज़ न, हसद न, कीनो न, फितनो न, फसाद न, बियाई न, झेड़ो न, झटो न। दिल सलीम हुजे, दिल सलीम थींदी आहे, इश्क़ मुस्तफ़ा साण थींदी आहे। इन दिल जे अंदर अल्लाह जल जलालु ऐं मुंहिंजे यार सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जिंजो इश्क़ हुजे, दिल पो सलीम आ, सालिम दिल आ। अहिड़े दिल वारे इंसान खे अल्लाह तबारक व तआला नफ़ो ऐं फ़ाइदो ई फ़ाइदो अता फरमाईंदो आहे। दुआ घुर त अल्लाह तबारक व तआला असांजी दिल खे सलीम बनाए। आमीन चओ दोस्तो। ऐं इहा सलीम दिल अल्लाह वारनि जे सोहबत में थींदी आहे, उन्हनि जे इशारे ऐं तवज्जो साण थींदी आहे। अल्लाह करीम जल जलालु पंहिंजे सालिहीन जी सदाईं असांखे सोहबत संगत नसीब फरमाए। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे पंहिंजो ज़िक्र बि अॼु नसीब कयो आहे, त पंहिंजे यार जो बि ज़िक्र नसीब फरमायो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला हदीस कुदसी में फरमायो आहे, इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई। मुंहिंजा सोना, जॾहिं मुंहिंजो ज़िक्र कयो वियो त उन वक़्त में तव्हांजो बि ज़िक्र कयो वेंदो। हीअ हदीस कुदसी में आयो, जअलतो ज़िक्रक ज़िक्री। सोना, तव्हांजे ज़िक्र खे असां पंहिंजो ज़िक्र बनाए छॾियो आहे। जे तव्हांखे यादि कयो उन असांखे यादि कयो, जे तव्हांजो शान बयान कयो उन असांजो शान बयान कयो। जेको तव्हांजे दरवाज़े ते पहुची वियो सो असांजे हुज़ूर रसी वियो आहे। सोना, तव्हांखे असां रसूल बनाए करे दुनिया जे अंदर मोकिलियो आहे। मुंहिंजा दोस्तो, हाणे ॿुधो त अल्लाह तबारक व तआला कीअं थो इरशाद फरमाए। इन खां पहिरियां जो मां आयत करीमा जो तर्जुमो कयां, मूंसां गॾिजी तव्हां सभई बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़जो। पर मां ही अर्ज़ कयां त मुंहिंजो ख़्यालु हुओ, इरादो हुओ त 12 ताईं पंहिंजी महफ़िल जी इख़्तितामी दुआ थिए, पर अल्हम्दुलिल्लाह असांजा भलारा सोना वाइस फरमाईंदा रहिया। मुंहिंजी दिलि पई चवे त उहो ई वाइस कंदा रहनि, मां ॿुधंदो रहां। पर मां वरी बि थोरे शर्फ़ हासिल करण जे लाइ थोड़ी देर तव्हां प्यारी जमात जे साम्हूं मां हाज़िर थियो आहियां। इंशाअल्लाह ताला गॾिजी पोइ ज़िक्र बि कंदासीं, सलात व सलाम बि पढ़ंदासीं, दुआऊं बि कंदासीं ऐं गॾिजी सभई लंगर बि कंदासीं। उन खां बाद पोइ रहण वारनि खे दावत ऐं वञण वारनि खे इजाज़त बि हूंदी। हाणे सभई मूंसां गॾिजी नंढा वॾा बुलंद आवाज़ सां ही सुहिणो दुरूद शरीफ़ पढ़ाईंदा हलो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। कहीं ज़ुबान खामोश न रहे, पंहिंजे सोने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद पढ़ी रहिया आहियो। पंहिंजे हुजण जो बि एहसास ॾियारियो, पंहिंजे इश्क खे बि जाॻायो त पंहिंजो ताल्लुक पंहिंजे हक़ीक़ी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सां बि मज़बूत कयो। सभई स्टेज वारा, साम्हूं वारा, वेठल ऐं बीठल बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह अल्लाह जल्ल जलालु इरशाद फरमायो, हो वल्लज़ी, उहो आहे। अल्लाह से पंहिंजो तारुफ़ तो कराए त मां केरु आहियां। तो फरमाए मूंखे सुञाणो। हू उहो अल्लज़ी, उहो आहे। रब करीम जल जलालू पंहिंजो तारुफ़ तो कराए त मूंखे सुञाणो मां केरु आहियां। मुंहिंजी ताक़त कुवत छा आहे, मुंहिंजो इल्म इरफान छा आहे, मुंहिंजी अताई सखा छा आहे। मूंखे सुञाणो,
ए रब तू असांजो अल्लाह आही, तू असांजो रब ऐं ख़ालिक ऐं मालिक आही, तू काइनात के जोड़ियो आहे। रब करीम फरमाइंदो हुवल्लज़ी अरसल रसूल, उहो आहे जंहिं पंहिंजो रसूल मोकिलियो आहे। अल्लाह सी पंहिंजो तारुफ़ तो कराए त मां केरु आहियां। मां उहो आहियां जो पंहिंजो रसूल मूं मोकिलियो। इलाहिल आलमीन तू त खोड़ रसूल मोकिलिया, अंबिया इकराम तो मोकिलिया। अल्लाह तबारक व तआला फरमायो न हुवल्लज़ी अरसल रसूल, उहो आहे जंहिं पंहिंजो रसूल मोकिलियो। जॾहिं बि तव्हां उन रसूल जो नालो वठो त उन जी निस्बत अल्लाह ताला जी ज़ात जे तरफ़ थींदी आहे। बेशक आदम अलैहिस्सलाम भी नबी आहे, नूह अलैहिस्सलाम नबी आहे, इब्राहिम अलैहिस्सलाम भी आहे, मूसा अलैहिस्सलाम भी आहे, ईसा अलैहिस्सलाम भी आहे। पर जॾहिं इन जूं निस्बतूं खणंदा आहियूं त आदम अलैहिस्सलाम खे सफ़ीउल्लाह चवंदा आहियूं, नूह अलैहिस्सलाम खे नजीउल्लाह चवंदा आहियूं, इब्राहिम अलैहिस्सलाम खे खलीलुल्लाह चवंदा आहियूं, मूसा अलैहिस्सलाम खे कलीमुल्लाह चवंदा आहियूं, ईसा अलैहिस्सलाम खे रूहुल्लाह चवंदा आहियूं। जॾहिं पंहिंजे सुहिणे नबी जो नालो वठंदा आहियूं त चवंदा आहियूं मुहम्मदुर रसूलुल्लाह। थकिजी पिया आहियो, निंड थी अचे तव्हांखे न? सुभान अल्लाह। सुजागी जो सुबुह थी वियो जो पाण ई तव्हां सुभान अल्लाह चओ। पर हाणे असां बि तव्हांखे आदत ॾेई छॾी आहे त बाबा जॾहिं मौलवी सुभान अल्लाह चवराए असां खां त पोइ चवराईंदासीं। भला जमायती उहे जेको मौलवी खे चवराइनि न बल्कि पाण चवंदा अचनि सुभान अल्लाह। छो जो मां ज़िक्र रसूल कयां, तव्हां ज़िक्र अल्लाह कयो। मां यार जी तारीफ़ कयां, तव्हां ख़ुदा जी तारीफ़ कयो। मां यार जा तराना पढ़ा, तव्हां अल्लाह जा तराना पढ़ो। मां सोनी सूरत जो ज़िक्र कयां, तव्हां सुभान अल्लाह चवंदा अचो। इज़ा ज़ुकिरतो ज़ुकिरत मई, जॾहिं मुंहिंजो ज़िक्र थींदो त सोना तुंहिंजो बि ज़िक्र गॾु हलंदो। भई ज़िक्र हलंदा अचनि त मज़ो तॾहिं थो अचे न। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाईंदो आहे मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह तबारक व तआला जा रसूल आहे। ॼण त रब करीम जल जलालो हाणे पियो फरमाए मूंखे सुञाणो त मां केरु आहियां। ओ मुंहिंजी मखलूक मूंखे सुञाणो, ज़मीन वारा हुजो या आसमान वारा हुजो, इंसान हुजो या जिन हैवान हुजो, जबल हुजो या पखी हुजो, केर भी आयो मां सभिनी जो ख़ालिक मालिक आहियां। पर मूंखे सुञाणो त मां केरु आहियां। हुवल्लज़ी अरसल रसूल, उहो आहे अल्लाह, उहो आहे जंहिं पंहिंजो सुहिणो रसूल मोकिलियो आहे। अरसल मोकिलियाई रसूल, पंहिंजे रसूल खे। ईअं न त को हिते अची करे पाण रसूल थी आहे, माण्हुनि खां वोट वठी करे रसूल थिया, तलवार खणी करे माण्हुनि खे ज़बरदस्ती मञाए पाण रसूल थी आहिनि, न बल्कि हुवल्लज़ी रसूल। अल्लाह ताला उहो ज़ात आहे जंहिं पंहिंजो रसूल मोकिलियो, यानी अॻु में ई मुंहिंजो हबीब अॻु में ई रिसालत जो ताज पायो वेठो हुओ, नबूवत जो अॻु में ई जुब्बो पाक पायो वेठो आहे। मां पंहिंजे सुहिणे खे उन ज़ात ने सिफ़ातनि सां दुनिया में मोकिलियो आहे।
हिते अची करे नबी कोन थी आया हिते अची करे पान रसूल कोन थी आ बल्कि अग में ही हो रसूल थी करे आया अग में ही हो पान नबी आहे सैयदना जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जिनजी मशहूर मारूफ हदीस पाक आहे अर्ज कई किबला अल्लाह तबारक व तआला के नूर के पैदा फरमायो के रब करीम पैदा फरमायो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इरशाद फरमायो ओ जाबिर बुध इन्नल्लाह खलक क़बल अल अशिया नूर नबी का मिन नूर अल्लाह ताला हर शय का पहरा तुझे नबी जे नूर के पंहिंजे नूर मंझा पैदा फरमायो आहे सरकार जी आमद जुमी जुमी महबूब जी आमद मदनी जी आमद लजपाल जी आमद कद कुंतु नबिय्यों व आदम बैनल माई वत्तीन मां उन्हीं वक्त में भी नबी होस जदा आदम अलैहिस्सलाम आया पानी ऐं मिट्टी में आ मां उन वक्त में भी नबी ऐं रसूल आया अल्लाह सुब्हानहु व तआला अग में ही हबीबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके रिसालत जो ताज अता फरमायो अग में ही नबूवत वारो ताज अता सुने लाल लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह जन तर्जुमानी फरमाई आहे हजरत लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह फरमान पे त साहड़ जा सिंगार यारो अण लेखिया अग हुआ केर लेखो करे थो सगे हिकड़ी सिफत हुजे त मां उहा ॿुधाया हिते त हर रोज़ नयूं नयूं सिफ़तूं अची रहियूं आहिनि लतीफ़ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह जन फरमाइनि पिया मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खे अल्लाह तबारक व तआला अॻ में इहे सभिनी सिफ़ातनि सां मुतसिफ़ फरमाए छॾियो आहे फरमाइनि पिया त साहड़ जा सिंगार अण लेखिया अॻ हुआ फयकून हुई नकाबी पचार मलकनिया महद हुई तहिं जी तंवार नकी सिज चंद्र हुओ नकतियन सदी कतार तदहि मोहब्बत साण में हार लायाई लतीफ चए में भी हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनकी ज़ात बबरकात मौजूद है मुझा दोस्त अग में ही पान रसूल आयल अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए पे तो मुखे दिसो मुखे सुञाणो मां केर आया मां मुंहिंजी उहा ज़ात जो एड़ो सोनो रसूल मोकिलियो अथम एड़ो सुनो हबीब मोकिलियो हाणे इन्ही खे तव्हां ॾिसो इन्ही जे अंदर गौर कयो इन्ही जूं ॻाल्हियूं ॿुधो इन्ही जो हुस्नो जमाल ॾिसो इन्ही जो एॾो वॾो हुस्नो जमाल इन्ही जी कुवत ताक़त इन्ही ज़ात जो इल्म इरफान खे तव्हां ॾिसो मुंहिंजा दोस्तो को कारीगर हूंदो आहे चवंदो आहे त मां उहो कारीगर आहियां जो आस्ताना आलिया अशरफिया ते कोटड़ी में साईं जन जी मस्जिद ठाही आहे मां उहो वॾो कारीगर आहियां को चवंदो आहे त मां उहो वॾो कारीगर आहियां जो एॾे वॾे जलसे जे अंदरि मां पंहिंजो लाउड स्पीकर हलायो आहे और अर्ज़ त पंहिंजी कारीगरी ॿुधाईंदो आहे जंहिं जाइ ते हुनखे नाज़ हूंदो आहे कारीगरी जी जाथे इंतिहा सम्झंदो आहे उन खे सिंपल तौर साम्हूं आणींदो आहे त मां एॾो वॾो कारीगर आहियां एॾो वॾो फन जो
मालिक आया। अल्लाह तबारक व तआला जॾहिं पंहिंजो तारुफ करायो वा रब करीम हिन जाइ ते ईअं न फरमायो मां उहो रब आहियां जो बिना अखंबनि जे आसमान खे क़ाइम कयो आहे। मां उहो रब आहियां जो पाणी जे मथां मूं ज़मीन खे विछायो आहे। मां उहो रब आहियां जो हवा खे तव्हांजे ज़िंदगी गुज़ारण जो सबब बनाए छॾियो अथमि। मां उहो रब आहियां जो पाणी मंझां हर शइ खे मूं ख़लकियो आहे। मां उहो रब आहियां जो अर्श अज़ीम खे बनायो आहे जंहिंखे मूं 9 लख पावा ॾिना आहिनि। मां उहो रब आहियां जो आदम अलैहिस्सलाम जहिड़ो मूं इंसान मोकिलियो न बल्कि रब करीम फरमाए पियो जे मूंखे सुञाणो आहे मुंहिंजी कुवत खे ॾिसणो आहे मुंहिंजी ताक़त खे ॾिसणो आहे मुंहिंजे इल्म खे ॾिसणो आहे मुंहिंजे इरफान खे ॾिसणो आहे हता के मुंहिंजे हुस्न जमाल खे ॾिसणो आहे त मां बि हिकिड़ो सिंपल साम्हूं आणे रहियो आहियां। उन खे तव्हां ॾिठो त तव्हां अल्लाह ताला जो दीदार करे छॾियो आहे। रब करीम जल्ल जलालु फरमाईंदो आहे मुंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो कमाल त ॾिसो तव्हांजो अखियूं खैरा थी वेंदियूं अक़ल दंग थी वेंदो। रब्बुल आलमीन जल्ल जलालु इरशाद फरमाईंदो आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा। मुंहिंजा हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे तरफ़ां न ॻाल्हाईंदा आहिनि पंहिंजी ख़्वाहिश पंहिंजी मर्ज़ी सां न बल्कि जेको कुझु ॻाल्हाईंदा आहिनि उहा वही आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा। सुना तव्हां जना उछलायो पिए सो तव्हां पाण कोन चुटियो हुओ तव्हां कोन उछलायो हो इहो उछलाइण वारो त अल्लाह पाण हो। रब करीम जल्ल जलालो अया भी इरशाद फरमायो इन्नल्लज़ीना युबायिऊनक इन्नमा युबायिऊन अल्लाह। ओ मुंहिंजा हबीब बेशक जेके अवां जी बैयत करे रहिया आहिनि हकीकत में उहे अल्लाह ताला जी बैयत करे रहिया आहिनि। वमन युतिइर रसूल फक़द अताअ अल्लाह। जेको सोने रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी फरमान बरदारी थो करे हकीकत में ओहो अल्लाह तबारक व तआला जी फरमान बरदारी करे रहियो आहे। ॼण त रब करीम जल्ल जलालु पियो फरमाए ॾिसो मुंहिंजे यार खे फरमान उन्ही जो हूंदो आहे फरमान बरदारी मूं अल्लाह जी थींदी रहंदी आहे। लब मुबारक मुझे यार जा हुंदा आहिनि ॻाल्हाइण मूं अल्लाह ताला जी ज़ात बरकात जो हूंदो आहे। हथ मुंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जा हूंदा आहिनि बैयत मूं रब करीम जल्ल जलालु जी थींदी रहंदी आहे। मुंहिंजा दोस्तो इन्ही जे लाइ सुहिणे लाल लतीफ़ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह इन सभिनी आयतुनि पाकनि खे साम्हूं रखी करे उनजी तर्जुमानी फरमाए रहियो आहे। हजरत लतीफ सरकार से रहमतुल्लाह ताला अलैह फरमान पात अहद अहमद पाण में यारो विचा मीम फरक आहे मुस्तगरक आलम इन्हीं इसरार में। महबूब जी आमद मदनी जी आमद मक्की जी आमद लजपाल जी आमद सोहणे जी आमद दरबार आलिया वीर शरीफ। अल्लाह जल्ल जलालु पे इरशाद फरमाए ओ मुंहिंजे मखलूक हेॾे ॾिसो मूंखे सुञाणो त मां केरु आहियां। वल्लज़ी अरसल रसूल अल्लाह जल्ल जलालु उहो आहे जंहिं पंहिंजो रसूल मोकिलियो आहे। पर कीअं पंहिंजे रसूल खे मोकिलियो बिल हुदा व दीनिल हक़ हिदायत सां
ऐं दीन हक़ सां हिदायत सां मोकिलियो, हिदायत सां गॾु मोकिलियो, दीन हक़ साण मोकिलियो। हिदायत ऐं हक़ मदीने वारे घोट साण गॾु आहे। जेकॾहिं केरु चवे त मूंखे हिदायत मिले, मूंखे हक़ मिले, उनखे रसूलुल्लाह जो दरवाज़ो वठणो पवंदो। मिठे मुस्तफ़ा जे दरवाज़े ते अचे त हक़ बि मिलंदुसि त हिदायत बि मिलंदुसि। बाक़ी जेकॾहिं चवे त इहो दर छॾे करे ॿिए पासे हिदायत ॻोल्हिया, हक़ ॻोल्हिया, ज़िंदगी सॼी रुलंदो रहे, लेकिन न की हिदायत मिलंदी, न की हक़ ई मिलंदो। अल्लाह ताला हिकिड़ो ई दर ॾिनो आहे, उहो दर मुस्तफ़ा करीम आहे अलैहि व आलिहि वसल्लम। वो हिकिड़ो ई दर आहे, उन जी इत्तबा लाज़िम आहे, उन जी फरमान बरदारी लाज़िम आहे। उन जे फरमान जे मूजिब जॾहिं ज़िंदगी गुज़रंदी तॾहिं उहो अल्लाह जी ज़ात ताईं पहुची सघे थो। उन जी मुखालिफ़त करे ऐं पोइ अॻिते वधे, कॾहिं बि मंज़िल मक़सूद ते कोन पहुचंदो। दुआ घुर त अल्लाह तबारक व तआला असां सभिनी खे मिठे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सां सचो पको इश्क भी नसीब फरमाए, तो उनकी इत्तबा भी नसीब फरमाए। आमीन। जो दोस्तों सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। थकजी पिया आहियो, हाणे निंड थी अचेव? बुलंद आवाज़ सां कंहिंजी ज़ुबान ख़ामोश न रहे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला पे इरशाद फरमाए त मां पंहिंजे सोने रसूल खे मोकिलियो आहे। त कीअं मोकिलियो आहे? अरसल रसूलहू, पंहिंजे रसूल खे मोकिलियाई बिल हुदा व दीनिल हक़, हिदायत साण गॾु ऐं दीन हक़ साण गॾु। हिकिड़ो तफ़सीर उन जो इहो आहे त हक़ ऐं हिदायत हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन साण गॾु आयल, उन जे दरवाज़े ते जेको आयो, उन जी शरीयत पाक जी रोशनी में जेको हलियो, उन खे हिदायत भी मिलंदी तो उन खे हक़ भी मिलंदो। जे उन जी मुखालिफ़त कई न की हक़ मिलंदो, न की हिदायत मिलंदी। हिकिड़ी तफ़सीर इहा आहे। ॿी उनजी तफ़सीर आहे, अल्लाह ताला फरमाए पियो त मां पंहिंजे रसूल खे हिदायत ऐं हक़ साण गॾु मोकिलियो आहे। यानी सोना साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन दुनिया में अचण खां बाद कंहिं उस्ताद वटि वेही करे पढ़िया न आहिनि, कंहिं नाहे वटि वेही करे सिखिया न आहिनि, उन्हनि खे कंहिं सिखिया कान ॾिनी आहे, उन्हनि खे कंहिं पढ़ायो न आहे, उन्हनि खे कंहिं सेखारियो कोन्हे को। बल्कि रब करीम फरमाईंदो आहे मुंहिंजो यार जीअं दुनिया में आयो आहे त हिदायत याफ़्ता थी करे दुनिया जे अंदरि तशरीफ़ फरमा थियो आहे। हिदायत वारो भी आहे, हक़ वारा भी आहे, हिदायत वारा भी आहे। दुनिया में अची करे कंहिं उस्ताद वटि पढ़िया न आहिनि, कंहिं ॾाहे खां सबक़ हासिल कोन कया अथनि, मिटनि माइटनि कोन सेखारियो आहे। असांजो ॿार ॼमंदो आहे, असां उन खे सेखारींदा आहियूं त ही तुंहिंजो अबो आहे, अबू अबू चओ, ही तुंहिंजी अम्मड़ आहे, इन खे अम्मी अम्मी चओ। असां उन खे सेखारींदा आहियूं, पर मुंहिंजा दोस्त इन खे कंहिं ॿिए सेखारियो न आहे। इन्ही ज़ात खे सेखारण वारो रब करीम रहमान रहीम पाण आहे। इहो ई सबबु आहे अम्मा हलीमा साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन इरशाद फरमाईंदी आहे, जॾहिं महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात बरकात खे मां खणी आयसि, जॾहिं मां थञ ॾियण जो इरादो कयो, हिकिड़े पासे ॾांहुं जॾहिं मां थञ पी ॾियां, हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उहा थञ मुंहिंजी वापराए रहिया हुआ। पोइ तरीक़ो औरतनि जो थींदो आहे त ॿार खे ॿिए पासे मटाईंदियूं आहिनि।
जॾहिं ॿिए पासे मूं थञ ॾियण जो इरादो कयो सुहिणे इरादो ई न फरमायो थञ ई मूंखां न वरिता मां ज़ोर ते थञ वेझो कयां लेकिन पंहिंजो रुख अनवर ॿिए पासे करे वञल थञ कोन पिया पियल जॾहिं सोना साईं वॾा थी विया तॾहिं पिया मूंखे फरमाइनि त अम्मा नंढे लाकुर जी ॻाल्हि यादि कर जॾहिं तूं मूंखे थञ प्यारींदी हुई हिकिड़े पासे जी थञ वठां पियो ॿिए पासे जी थञ न पियो वठां इन्ही जे करे जो कुदरत वारे मूंखे ॼाणाए छॾियो सुहिणा तव्हांजो थञ शरीक हमज़ो भाउ बि आहे उन्ही जो बि हक़ इन्ही उरह जे अंदरि आहे सुहिणा तव्हांखे अल्लाह ताला हिदायत वारो बनाए करे मोकिलियो आहे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि पिया अम्मा मां इंसाफ़ वारो थी आयो आहियां हिदायत वारो थी आयो आहियां मां त ग़रीबनि मिस्कीननि यतीमनि खे हक़ ॾियारण जे लाइ आयो आहियां जेको ॿियनि खे हक़ ॾियारण जे लाइ अचे सो पराया हक़ कोन फबाईंदो आहे मां पंहिंजे हक़ वारो पंहिंजे पासे वारी त थञ पिया पियो ॿिए पासे वारी थञ पंहिंजे भाउ जे लाइ छॾे पियो ॾियां वक्त में ही अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनखे ॼाणायो आहे समझायो आहे नंढे लाकुर पर इन खां बि अॻु में अञा बि ॿुधो ख़ुद महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी चीचल अमड़ साइण थी इरशाद फरमाए जॾहिं हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुंहिंजे बतन अतहर मझां ॿाहिरि आया मुंहिंजी जॾहिं नज़र पई त ॿाहिरि अचण साण ई मूं ॾिठो त मुंहिंजो शहज़ादो किबले जे तरफ मुंह करे रुख अनवर फरमाए करे सजदो करे रहियो आहे आंगुरियूं मुबारकूं ॿई सजदे जे अंदरि मथे आहिनि सजदो करे रहिया आहिनि ऐं उन में हमदो सना करे रहिया आहिनि जॾहिं मां पंहिंजे शहज़ादे खे मथे खयो उन वक़्त में लब हली रहिया हुआ मां कन जो ॾिनो लबनि ते आवाज़ पियो अचे रब हबली उम्मती ओ मुंहिंजा रब करीम मूंखे पंहिंजी उम्मत हवाले करे ॾे बख़्श करे ॾे नंढे लाकुर मुंहिंजा दोस्तो हिन घड़ी जे ॿार जावल खे कीअं ॿुधायो आहे त क़िबलो कहिड़े पासे आहे हिन पासे क़िबलो आहे तूं ओॾां सजदो कर हेॾा हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन क़िबले जे तरफ़ रुख करे सजदा करे रहिया आहिनि होॾां सैयदना अब्दुल मुत्तलिब रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइनि पिया सबो जे टाइम ते मां सवेर उथियुसि तहज्जुद वारे टाइम ते हली करे काबे करीम जो तवाफ कयमि पहिरियां फुटण वारी थी उन वक़्त में ॾिठुमि त काबो करीम सॼो झुकंदो पियो अचे मां हैरान थियुसि एॾी वॾी बिल्डिंग आहे पत्थर जी मज़बूत बिल्डिंग आहे काॾे झुकी रही आहे इहो काबो करीम झुकंदो रहियो आहे मक़ाम इब्राहिम जे तरफ़ काबो करीम झुकंदो रहियो ऐं काबे करीम आवाज़ पियो अचे ए अल्लाह मां तुंहिंजो शुक्र अदा करे रहियो आहियां जो मूंखे पाक करण जे लाइ पंहिंजो हबीब मोहम्मद करीम मोकिलियो अथई लतीफ़ सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैह तर्जमानी फरमाई त आंधियूं कांग करी कूंज करी बजो अज वधायो मन मुरादो पुनियो सरहाओ थो साह आंधा पिरी अल्लाह अज सद मुंहिंजा साफ प्यार सरकार जी आमद महबूब जी आमद मदनी जी आमद लजपाल जी आमद सोहणे जी आमद सैयदना सुलेमान अला नबीना व अलैहि सलाम पंहिंजे तख्त जे मथां सुवार थी करे मके पाक जे मथां जॾहिं परवाज़ करे रहिया हुआ उन वक़्त में काबे करीम जे अंदरि कफ़ार मुशरिक मक्का उन्हनि बुत रखी छॾिया हुआ मुंहिंजा दोस्तो काबो करीम ॾिसी रहियो आहे थी अल्लाह ताला जो प्यारो बानो हज़ारनि जे लश्कर समेत मथां उॾामंदो वञे पियो जंहिंजी रूह ज़मीन ते बादशाही आहे उन वक़्त में काबे करीम अल्लाह तबारक व तआला जी दरबार में अर्ज़ कयो त मौला
ही तुझो नबी है हजरत सुलेमान अलैहिस्सलाम है मथा परवास कंदो वने पियो मुझे तरफ हिन तवज्जो कान कया ए अल्लाह इनके रूए जमीन जी तो बादशाही दिनिया इनके हेठ ला त मुझो तवाफ भी करे ऐ मुखे पंजी बादशाही वारे दबदबे ऐ कुव्वत ताकत साण पुतन का आजो भी करे त पाक भी करे अल्लाह तबारक व तआला जे तरफ का आवाज आयो ओ मुझा काबा ये मोहम्मद रसूलुल्लाह नाए ए सुलेमान अलैहिस्सलाम है तोखे पाक करण वारा त मुझा हबीब या पोया चढ़ वारा है ना ओ काबो करीम उन डी का वठी बो दुआऊं घुरे मौला पंजो हबीब आण पंजो हबीब आण नबी प्या दुआऊं घुरन त मौला पंजो यार आण त असां दीदार कयो काबो पियो दी त दुआऊं घुरे त मौला पंजो हबीब आण असां उनी जो दीदार कयो यारो उन्हनि दुआऊं पे घुरियो पर असां के अण घुरियो अल्लाह तबारक व तआला हबीब अता फरमायो वा पुछो न मिलाद महफिलूं सजाए करे रेलू कढ़ी करे अल्लाह तबारक व तआला जो शुक्र अदा कयूं त मौला शुक्र कजो सी सुपरी जियरे जान बियार वेठे जंजी वट में कोड़े थया करार हण धणी कर मधार पाड़ो ते मिरी जो मुझा दोस्तों ना हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला के सजदो करे रहा है काबे जे तरफ रुख करे हेडा वरी काबो करीम पान मुस्तफा करीम के सजदो करे रहो आहे मुझा दोस्तों हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिनके की जाणायो त तू एकड़े घड़ी जो बाहर जावला मुझो काबो हिन पासे आ वरी उन बार के जाणायो आ त तुझी उम्मत भी थियण वारी तुझी उम्मत जो थियण वारी आ तो हाणे खाई पंहिंजी उम्मत जे लाइ बख्श जूं दुआऊं घुरण शुरू करे दे एड़ो नबी अल्लाह ताला कंहिंखे अता कोन फरमायो बेशक सभई नबी भलारा सभई वॾे शान वारा सभई वॾी इज्जत ईमान वारा उन्हनि बेशक उहे रहमतूं बणिजी आया पर मुंहिंजा दोस्तो जहिड़ो तोखे मूंखे नबी मिलियो आहे अहिड़ो कंहिंखे बि नबी कोन मिलियो इन नबी जे लाइ त ख़ुदि नबी सगोरा बि सिकंदा रहिया आहिनि त मौला इहो सुहिणो तूं असांखे अता फरमा अहिड़ा त सुहिणा महबूब रब करीम जल जलालू असांखे अता फरमाया उनजी आमद जे तशरीफ आवरीअ जे खुशी जे अंदर असां ही मीलाद जूं महफिलूं भी सजाईंदा आहियूं रैलियूं भी कढंदा आहियूं घर भी सजाईंदा आहियूं ऐं अल्लाह ताला जो शुक्र भी अदा कंदा आहियूं त गॾो गॾु हबीब करीम अलैहिस्सलाम जी तशरीफ आवरीअ ते ख़ुशीअ जो इज़हार भी कंदा आहियूं सरकार जी आमद झुमी झुमी खुशी मां सरकार जी आमद महबूब जी आमद मदनी जी आमद लजपाल जी आमद सुहड़े जी आमद सरदार जी आमद सुब्हानहू व तआला भी इरशाद फरमाए त मां पंहिंजे हबीब खे मोकिलियो आहे त कीअं मोकिलियो आहे बिल हुदा व दीनिल हक़ हिदायत सां ऐं दीन हक़ सां अगमेई हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जिन अल्लाह तबारक व तआला का हिदायत वठी दुनिया में तशरीफ फरमा थी आहिनि इएं न आहे त को जिब्रील अची करे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के ॿुधायो आहे या सेखारियो आहे न बल्कि हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन अज़ल खां असल खां ई अल्लाह तबारक व तआला जा सेखारियल आहिनि मुंहिंजा दोस्तो अॼु जेकॾहिं का वॾी यूनिवर्सिटी कंहिंखे पढ़ाए थी उहो चवे थो त मां वॾो अल्लामा बणिजी वयो आहियां मां इल्म जो डॉक्टर बणिजी वयो आहियां पर जंहिंखे ख़ालिक़ काइनात पाण सेखारे उनजे इल्म जो केर थो काथो लॻाए सघे पंहिंजो अक़ीदो मज़बूत कयो असांजो अक़ीदो अहले सुन्नत व जमायत वारो आहे अहले सुन्नत व जमायत जे अकाबिर जो जेको अक़ीदो आहे इल्म जे हवाले सां असांजे सोने साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बरकात रखे अल्लाह तबारक व तआला
पूरी मखलूक खां वधीक इल्म अता फरमायो आहे। मखलूक जे अंदर लोह भी आहे, कलम भी आहे, लोह महफूज आहे, जिब्रील मीकाईल भी आहे, अंबिया इकराम भी आहिनि। उन सभिनी खां वधीक इल्म पंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला अता फरमायो आहे। ऐं हीउ बि असांजो अक़ीदो आहे, असांजा सुहिणा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ज़ात जे एतबार सां नूर आहिनि, सिफ़ात जे एतबार सां पाण बशर भी आहिनि, ऐं सदन नूरानियत भी बेमिसाल आहे, सदन बशरियत भी बेमिसाल आहे। ऐं उन तशरीफ़ आवरीअ ते असां मीलाद जूं महफ़िलूं सजाए ख़ुशीअ जो इज़हार कंदा आहियूं। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मन फरह बिना फरहना बे, जेको असां सां ख़ुशि थियो त असां उन्हनि सां ख़ुशि हूंदा आहियूं। ॿुधायो त असां सभई पंहिंजे नबी सां ख़ुशि आहियूं? हथ मथे खणी करे असां सभई पंहिंजे यार सां ख़ुशि आहियूं। यकीन ॼाण त मदीने जो घोट असां सभिनी सां ख़ुशि आहे। बस उन यार जी ख़ुशी असांजे लाइ काफ़ी आहे। ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे उन यार जे ज़िक्र बयान करण ऐं ॿुधण में ज़िंदगी बसर करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन चओ दोस्तो। ऐं रब करीम जल जलालू सभिनी आयलनि जूं उमेदूं पूरियूं फरमाए, जेके बि आया जाथां बि आया, ऐं सभिनि जूं मुरादूं बि पूरियूं फरमाए। ऐं जेके वेझे परे खां साथी आया ख़ैरनि सां उनखे पंहिंजे मागनि ताईं अल्लाह सुब्हानहु व तआला पहुचाए। अल्लाह सुब्हानहु व तआला असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी दरबार पाक में क़बूल फरमाए। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सभई पंहिंजनि जाइनि ते वेहो केरु चुरे न। मुख़्तसर इंशाअल्लाह मुख़्तसर ख़त्म ख़्वाजगान ऐं ज़िक्र अज़कार कंदासीं, उन खां बाद दुआ ख़ैर कंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम। إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين آمين. اللهم صل على سيدنا مولانا محمد وعلى آله وصحبه وبارك وسلم.